अप्पा शुभान साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अप्पा। साईं मां तव्हां ॾे आयो आहियां ऐं तव्हांजो इंटरव्यू करण था। हुकुम कयो अप्पा। साईं मां ॿुधी आहे तव्हांखे मास्तरी मिली आहे। हाँ अप्पा। साईं इहा मास्तरी तव्हांखे कीअं मिली? माजूर कोटा में अप्पा। माज़ूर कोटा। जी अप्पा। साईं तव्हांखे इहा नौकिरी ॼाणण में वॾे में वॾो हथु कंहिंजो आहे? मोहतरम जनाब कायदे आज़म जो अप्पा। साईं हिन नौकिरीअ खां पहिरियों तव्हां छा कंदा? पहिरियों मां बीए खपाईंदुमि अप्पा। साईं बीए छो खपाइनि? पढ़ियल लिखियल तव्हां माण्हू त पोइ प्राइवेट जॉब छो न कयव? पढ़ियल पंजो अप्पा। अच्छा हाँ पोइ अप्पा। साईं तव्हां ॿारनि खे कीअं पढ़ाईंदव? अप्पा करे पढ़ाईंदासीं। तव्हां हिन दुकान ते छा करण आया? मां पापा वठण आयो ॿारनि लाइ अप्पा। पापा। साईं मूंखे ॿुधायो त पोइ हिन सिंध जो छा हाल थींदो जेके तव्हां 32 ने 33 ते खया विया? पापा दी खाए सिंध बि अप्पा। घणे में घणो सिंध पापा खे खपनि। तॾहिं तव्हां पापा ऐं अप्पा करे पढ़ाईंदव? अप्पा। यस ये अप्पा।